जी अॻूणो सूबाई वज़ीर ऐं लाड़काणो अवामी इतिहाद जो कन्वेनर हाजी मुनवर अली अब्बासी गुज़िरियल केतिरनि ई ॾियारनि खां साह जी तकलीफ़ सबबि कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हुयो, जेको गुज़िरियल ॾियारो उते लाॾाणो करे वियो आहे ऐं उनजी जेकी मैयत आहे उहा लाड़काणे पंहिंजे अबाणे शहर आंदी वई, जिते वलीद महला कोट दुराब में जनाज़ा नमाज़ अदा कई वई। उन खां बाद में वलीद महला में क़ाइम अरब पीर में संदसि जी तदफ़ीन पिणु कई वई आहे, जिते सवे न पर हज़ारे आलिन अखियुनि सां उनजी तदफ़ीन कई वई। ऐं उन हवाले सां जेके हिन असीं हाजी मुनवर अली अब्बासी जे तॾे ते मौजूदु आहियूं, जिते मुख़्तलिफ़ शख़्सियतूं पिणु आयल आहिनि, जंहिंमें GD अॻवान हाजी अल्ताफ़ उनर ख़ान जो वॾो फ़र्ज़ंद आदिल अल्ताफ़ उनर, उन सां गॾोगॾु JUI अॻवान मौलाना राशिद ख़ालिद महमूद सुमरो, मौलाना नासिर ख़ालिद महमूद सुमरो सां गॾोगॾु मज़हबी अॻवान तौरु समाजी अॻवाननि सां गॾोगॾु कारकुन वॾे अघ में मौजूदु आहिनि। हाजी मुनवर अली अब्बासी जी ज़िंदगी जे हवाले सां उते जेके शख़्सियतूं आयूं आहिनि, उन्हनि जो जेको सियासी हिकिड़ो लाड़काणे सां तालुक़ु रहियो ऐं जेके लाड़काणे जे अवाम जे लाइ उन्हनि ख़िदमत कई, उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हाजी साहब जो वॾे में वॾो मां सम्झां थो त कारनामो इहो आहे जो जॾहिं सॼी सिंध मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत जे लाइ ॾिसे पई ऐं माण्हू मायूस थिया त शायदि हाणे असांखे सिंध में का मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत न मिली सघे, लाड़काणो अवामी इतिहाद मौजूदा हुकुमराननि जे ख़िलाफ़ु लाड़काणे में हाजी साहब क़ाइमु करे सॼी सिंध जे माण्हुनि खे पैगाम ॾिनो त जेकॾहिं लाड़काणो अवामी इतिहाद क़ाइमु थी सघे थो त तव्हां बि अहिड़े क़िस्म जा इतिहाद क़ाइमु करे ऐं नई तब्दीली आणे करे माण्हुनि खे नई मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत फ़राहम करे सघो था। ही हाजी साहब जे घर जो सानियो न आहे। मां हिन साने खे हाजी साहब जे ख़ानदान जो, बिरादरी जो, अब्बासी बिरादरी जो, कल्होड़ा बिरादरी जो सानियो नथो सम्झां। मां सम्झां थो त ही लाड़काणे जो सानियो आहे ऐं सॼो लाड़काणो हिन वक़्तु ग़म में आहे। ऐं मां हाजी साहब जे लाइ जाते दुआ करियां थो, उते हाजी साहब जे ख़ानदान खां पसमानदगान खां ताज़ियत बि करियां थो ऐं उन्हनि जे सब्र जमील जे लाइ दुआ बि करियां थो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने जे अॻियनि मंज़िलनि खे आसान फ़रमाए। सियासी ख़िदमतूं लाड़काणे में कंहिंखां लिकियूं छुपियूं न आहिनि। हाजी साहब जूं लाड़काणे में मोज़िज़ माण्हू ऐं हर दुख सुख में, शहर में थींदे ज़िले में, पूंजे सिंध में हर जॻह ते हाजी साहब पहुचंदा। हर माण्हू असां नंढो हुजे वॾो हुजे उन इज़त कंदा आहियूं। हिकिड़ी उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कैरियर हुयो सियासत जो, उन खां पोइ पंहिंजे नंढनि खे वठी अची उहो बि पंहिंजो उन्हनि खे बि सियासत सेखारियनि, उन्हनि जी बि तरबियत कयनि। अलाह उन्हनि खे जन्नत फिरदौस में अलाह मुक़म बुलंद अता कराइनि। हर माण्हूअ जे दुख सुख में सिफ़े अवल में बीठो हूंदो हो, चाहे ग़रीब हुजे चाहे अमीर हुजे। अॼु इन करे हिन वबा जे सूरत में बि उन जे तॾे ते हेतिरा हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि ऐं उन जो आख़िरी दीदार करण जे लाइ हिते माण्हू गॾु थिया आहिनि। असांजी दुआ आहे त उनखे अलाह साईं पंहिंजे आला मक़ाम ॾींदो जन्नतुल फिरदौस में ऐं पोइ हिननि खे हिन दुख जी घड़ीअ में सब्र अता कंदा। ही हेॾो वॾो किरदारु हो जंहिंजे फौतगी ते हज़ारे माण्हू हिते गॾु थिया आहिनि। हू लाड़काणे ते छा पर सिंध जी सुञाणप हुयो। अल्लाह साईं खेसि हुनखे जन्नत में जाइ ॾे ऐं अहिड़ा अज़ीम किरदार जेके इहे सदियूं जीअंदा आहिनि ऐं जीअंदा रहंदा। हाजी साहब जूं वॾियूं ख़िदमतूं रहियूं लाड़काणे वासियुनि लाइ। सियासी माण्हू सां गॾोगॾु समाजी माण्हू बि हुयो ऐं इंसान दोस्त माण्हू हुयो। हाजी साहब जे कहिड़े पहलू ते ॻाल्हाइजे, हर पहलू खां हू बालातर हुयो ऐं हुन माण्हुनि लाड़को जी ख़िदमत कई आहे। लाड़काणे वासी हुनखे कॾहिं बि नथा विसारे सघनि। अहिड़ा किरदार वरहनि में पैदा थींदा आहिनि। हाजी साहब जी सियासत जो आगाज़ 1962 में थियो, स्टूडेंट्स पॉलिटिक्स में आगाज़ कई ऐं भुट्टो साहब जॾहिं नई पार्टी ठाही त उन महिल भुट्टो साहब सां अटैच थियो। 73 में हाजी साहब लाड़काणे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी हुयो। उन काग में तालके जो सदर हुयो। हू 87 में लाड़काणे म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन थियो। उन काग में 77 में लाड़काना कोऑर्डिनेशन कमेटी जो चेयरमैन थियो। 5 दफ़ा MP रहियो, वज़ीर रहियो। पर कॾहिं बि जेको आहे हुनजे दिमाग़ में या हुन मन में का वॾ बणाइप हुजे या का वॾाइप हुजे तव्हांखे कॾहिं नज़र आई हूंदी। उहा अॼु हूंदी, इहा ई उताक हूंदी हुअसि। उते जेको आहे माण्हुनि सां मिलंदो, उते माण्हुनि जा मसइला हल कंदो, चाहे उहे फ़ैसिला हुजनि, चाहे उहे जिरगा हुजनि, चाहे उहे जहिड़े बि अंदाज़ में जंहिं शफ़ीक तरीक़े सां हाजी साहब जिन माण्हुनि सां दोस्तनि सां हलिया आहिनि, मां सम्झां थो त घटि सियासतदान जेके ईअं हलिया। अॻूणो सूबाई वज़ीर ऐं लाड़काणो अवामी इतिहाद जो कन्वेनर हाजी मुनवर अब्बासी हमेशह लाइ विछड़ियो ऐं संदसि GD अॻवान तौरु जेके पार्टी में वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। जेके तॾे ते मौजूदु मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं सियासी समाजी अॻवान जेके हुआ उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं बि ॿुधियूं ऐं हुननि जो इहो बि चवणु आहे JUI अॻवान मौलाना राशिद ख़ालिद महमूद सुमरो, मौलाना नासिर ख़ालिद महमूद सुमरो, उन खां अलावा GD अॻवान आदिल अल्ताफ़ उनर समेत जेके मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि असां सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हाजी मुनवर अली अब्बासी जेको लाड़काणे जे लाइ तमामु घणी
घणियूं ख़िदमतूं ॾिनियूं ऐं हुन पंहिंजी सियासी कैरियर में हमेशह अवामी ख़िदमत कई ऐं अवाम खे पंहिंजो सम्झो ऐं हू अॼु असांखां हमेशह लाइ विछड़ी आयो आहे ऐं हुनजो ख़ाल कॾहिं बि नथो भरिजी सघे। कैमरामैन तारिक चन्ना सां गॾु मंसूर अब्दुल, टाइम न्यूज़, लाड़काणा।